जी नाज़रीन, के अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त DSP गढ़ी यासीन ख़ुदा बख़्श कंवर मुज़ाहिरीन सां ॻाल्हियुनि जे लाइ पहुची वियो आहे। जी नाज़रीन, वक़्तु तव्हांखे लाइव मनाज़िर ॾेखारे रहिया आहियूं गढ़ी यासीन मां, जिते DSP गढ़ी यासीन ख़ुदा बख़्श कंवर मुज़ाहिरीन सां मुज़ाकरात जे लाइ पहुची वियो आहे। तव्हांखे त ॿुधाईंदा हलूं त गढ़ी यासीन में घिटीअ वारे मामले तां शहरनि पारां टाउन चेयरमैन आगा शुजा ख़ान दुरानी के ख़िलाफ़ गढ़ी यासीन के कीरथर कैनाल पुल वटि रोड के ब्लॉक करे धरणू हणी वेठल हुआ। 2 कलाकनि खां मुसलसल लॻल धरणे में मुज़ाहिरीन कलाम पाक खणी आयल हुआ, जॾहिं सैयद पिणु शामिल हुआ। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आगा शुजा ख़ान दुरानी जे हवाले सां मुज़ाहिरीन जो चवणो हो त कब्ज़ो करे रहियो आहे। इन सिलसिले में लॻल धरणे जे DSP गढ़ी यासीन ख़ुदा बख़्श कंवर मुज़ाकरात करे रहियो आहे। हिन वक़्तु अचो त ॾिसूं त DSP गढ़ी यासीन ख़ुदा बख़्श कंवर छा था शहर जे धरणे सां जो मसइलो प्रॉपर्टी जो मसइलो आहे। हे जेके शहर जा जेके मालिक आहिनि उन सां ॻाल्हाईंदा, अल्लाह कंदो हिन जो मसइलो हल थी वेंदो। हलो, matter purely pertains with the civil litigation. There is not a problem with the police being a DSP. They do the demonstration against some owners of the city Gadi Yasin. Dispute is the land dispute. Dispute is land dispute. So we are satisfied with the innocent people and we try to discuss about the notable person and agitation people. So that is the only. Now agitation and demonstration expired and they are now satisfied and public is also satisfied. Now I am also satisfied. I am going to my another talk.